शॉर्टकट ज़िंदगी सिंधी वेब सीरीज़ जी कहाणी लेखक जी परिकल्पना आहे। हिन जो कंहिंसां भी को भी लाॻापो कोन्हे। जे हिन कहाणीअ जा किरदार कंहिं भी जीअरे या मुअल माण्हूअ सां मेल खाइनि था त इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ संजोग थींदो। हे हाँ हाँ शॉर्टकट जिंदगी माण्हू ही तेजियनि था हू मस्तीअ जे पुठियां दीवाना थी फिरनि था हवा में उॾामी धरतीअ ते किरनि था। शॉर्टकट जिंदगी माण्हू ही तेजियनि था शॉर्टकट जिंदगी शॉर्टकट जिंदगी। तव्हां पहिरियनि 4 एपिसोड्स में ॾिठो सेठ हीरानंद सेठ नंदलाल जे चवण ते अमित खे समझाइण लाइ पाण सां गॾु कार में वठी वञे थो, पर अमित उन जी ॻाल्हि खे कोन थो मञे। सेठ हीरानंद कार में सोचे थो ऐं हुन खे कुझु यादि अचे थो त अख़बार में आयल न्यूज़ पढ़ी हू परेशान थिए थो। ऑफिस में राहुल हुन खे ॿुधाए थो त हुन सेठ नंदलाल ऐं अमित खे पंहिंजे फार्म हाउस में सेफ पहुचायो आहे। उन्हनि खे फ़ोन ते गिरधर ॿुधाए थो त टीवीअ ते उन्हनि जे ख़िलाफ़ न्यूज़ हली रही आहे जेका हू ॿई ॾिसनि था। राहुल सेठ हीरानंद खे चवे थो त हू ॿई फ्रॉड केस में फांसी विया। पूरे शहर में चिट फंड घोटाले जी न्यूज़ हले थी। सेठ हीरानंद गिरधर खे फ़ोन करे प्रेस कॉन्फ्रेंस कोठाइण लाइ चवेसि थो ऐं एडवोकेट खे फ़ोन करे ज़मानती पेपर्स तयार करण लाइ चवे थो। कार फार्म हाउस में पहुचे थी जिते सेठ नंदलाल ऐं अमित आहिनि। सेठ हीरानंद उन्हनि खां पुछे थो त इहो सभु कीअं थियो। अमित चवे थो त हिकु ॾींहुं हू पंहिंजे दोस्तनि सां होटल में वेठो हो। हाणे अॻियां वधीक एपिसोड 5। मार्केट में घणी मंदी वधी हुई आहे यार। सही तो ॻाल्हि चई यार, जाम हालत ख़राब आहे। सुबुह खां शाम थी वई आहे, हिकु ग्राहक दुकान ते कोन चढ़ियो आहे। राजू यार छा ॻाल्हि ॿुधाई अथई, मज़ो अची वियो यार। हू चवंदा आहिनि न नसीबा गांडू त छा कंदो पांडू। एकदम सही तो चए, एकदम सही तो चए। जब नसीब ही होगा झंड तो कैसे मिलेगा श्रीखंड। ॿियनि खे हूंदो अथई एटीएम कार्ड, पर असां अमित सेठ खे तसी एटीएम एफ। हैं? एटीएम एफ माना ऑल टाइम मनी फादर। हा तीअं मिली वेंदसि। बराबर आहे। हिन जो पी जेको करे सभु ॾेई छॾींदो अथसि, पर असांजा खीसा त हमेशा ख़ाली हूंदा आहिनि यार। मां जॾहिं पंहिंजे पीउ खां पैसा घुरंदो आहियां न त ख़बर अथव छा चवंदो आहे, कपिड़ा मिलनि था न पाइण लाइ, रोटी मिले थी न पेट भरे, पेरनि में बूट पाए थो न त पैसा किथे ख़र्च कने। ॿिया बि अलाए कहिड़ा कहिड़ा सवाल कंदो आहे यार। हाँ यार तूं सही तो चए यार। कुछ भी चओ, असां अमित सेठ खे केतिरा भी पैसा हुजनि, पर असां दोस्तनि जे मथां जान लुटाईंदो आहे। असांजी इच्छा पहिरीं समझंदो आहे। सही तो चए। हा खणो अमित सेठ, पैक ख़त्म कयो त ॿियो ठाहियूंसि। अरे असां पंहिंजे नसीब में अहिड़ा दोस्त लिखा आया आहियूं। ऐं हिक तरफ़ मुंहिंजो पीउ बाइक वठी ॾियण लाइ तो चवांसि त साइकिल बि कोन थो वठी ॾे, चए तो पंधु घुम सिहत ठहंदे। यार तूं सही तो चए। जे अमित सेठ BMW कार लाइ पंहिंजे पीउ खे चए त सुभाणे हाज़िर थी वञे। हाँ
सही थो चएं। बस 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 हाणे शांत थियो। मां सम्झी वियुसि तव्हांखे BMW में घुमणो आहे न, सुभाणे अची वेंदी। न न न न अमित सेठ, अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे। बस कर, मां सम्झी वियुसि। सुभाणे तव्हांजी BMW अची वेंदी। खणो खणो अमित सेठ। Cheers for BMW. इनखे चइबो आहे रईस जी औलाद। आ शांति जी मां ऑफिस तो वञा पियो। हाय पॉप्स, मां तव्हां सां ई पियो मिलण अचां। हा पुट, सॼी राति पंहिंजे फालतू दोस्तनि सां होटलुनि में दारूं शारूं पी करे आयो आहीं। हा चओ कहिड़ो हुकुम अथई? छॾियो, अञा हाणे त आयो आहे। अचण सां ई ॿारनि सां गुस्से में ॻाल्हाइबो आहे। गुस्सो न कयांसि त छा हिन लाइ बैंड बाजा घुरायां, हार ॿार पायांसि? चओ चओ छा कयांसि? अरे कम धंधो करण लाइ पिणस त वेठो आहे न, अथसि काई चिंता? जवान वारा सिखी वेंदो, अञा उमिरि छा अथसि। शादी कंदो, ज़िमेदारी पवंदसि, पाणे संभाले वठंदो। अच्छा, जेसि ताईं हिन जी शादी कोन थींदी तेसि ताईं ही वेही करे हराम जी खाईंदो ऐं पंहिंजे फालतू दोस्तनि मथां मुंहिंजी महिनत जी कमाई लुटाईंदो। हा ईअं न? ॻाल्हायो छा था? आख़िर ॿार बि त पंहिंजो आहे न। जे ईअं धरका ॾींदवसि त ॿार हथनि मां ई निकिरी वेंदो। अञा घणो हथनि मां निकिरंदो? हा अरे मूंखे त नथो लॻे कोई इज़तदार घर हिन खे पंहिंजी छोकिरी ॾींदो। छा इहो ज़रूरी आहे त असां हिन जी शादी कंहिं छौकर घर जी छोकिरीअ सां करायूं? छा ईअं नथो थी सघे कंहिं ग़रीब घर जी सुशील छोकिरीअ सां हिन जी शादी करायूं? असां वटि पैसे जी कमी न आहे। मुंहिंजो पुटु कंहिं हीरो खां घटि न आहे। पर हरकतूं विलियन जहिड़ियूं अथसि। शाबस थी शांति, शाबस थी। तूं हुनखे सम्झाइण जे बदिरां हुनखे मथे ते थी चाढ़ी ऐं हुन जे करे तूं मुंहिंजो मुंहुं थी बंदि करी। ओह, अरे जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जो इहो टिकटॉक थी वियो हुजे त मां ॻाल्हायां। ॾिस 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 पंहिंजे हीरो खे कीअं पीउ सां ज़बान तो लड़ाए। ॾिस ॾिस, अरे जेको पंहिंजे पेरनि ते ठीक सां बीह बि नथो सघे, तूं हुनजी शादी कराइण थी चाहीं? ओह माय गॉड पॉप्स, ये वीचार ज़रूर मम्मी जन मुंहिंजा काननि के। मां अञा पंहिंजी ज़िंदगी इंजॉय थो करणु चाहियां। हे शादी वादी करे पंहिंजी ज़िंदगी कंहिं बंधन में बदल नथो चाहियां। हाणे ॾेसि जवाब। शांति, तूं ई संभाल पंहिंजे लाडले खे। मां ऑफिस तो वञा। तरसो पॉप्स, तरसो। हेॾे अचो। चओ पॉप्स, छा चवणो थी चओ? जेको बि आहियां तव्हांजो ई आहियां। आख़िर ही सभु अॻियां पोइ बिज़नेस त मूंखे ई संभालणो आहे न। तूं कम जी ॻाल्हि कर। पॉप्स ॿुधो, मूंखे अॼु जो अॼु, हाणे जो हाणे हिकु ब्रांड न्यू BMW खपे। छा BMW? हा। अरे पर बि असांखे पहिरियों हिन घर में 2 कारियूं 3 मोटरसाइकिल आहिनि। हलाईंदो केरु? हा शांति, हाणे मां सम्झो। तूं उहा BMW वठी करे उन में फालतू दोस्तनि खे विहारे करे घुमाईंदे। पॉप्स, तव्हां मुंहिंजे दोस्तनि लाइ ईअं कुझु बि न ॻाल्हायो। छो न ॻाल्हायां? मां पंहिंजो खून पसीनो हिकु करे महिनत सां हिन मुक़ाम ते पहुतो आहियां। पर बि ही सभु तुंहिंजो आहे। मां तुंहिंजे मथां पंहिंजी सॼी दौलत लुटाए सघां थो, पर तुंहिंजे उन्हनि फालतू ऐं निकमनि दोस्तनि मथां न। ऐं जेकॾहिं तोखे पंहिंजे दोस्तनि मथां दौलत लुटाइणी आहे न, त पाण कमाए।
मां सम्झियुसि पॉप्स तव्हां बि ॿियनि जे पीउ वांगुरु हिकिड़ा टिपिकल पीउ आहियो। तव्हां बि पंहिंजे पुट जी आज़ादी खसे करे उनखे क़ैद करे रखण था चाहियो। मां तव्हांखे सभिनी खां अलॻि सम्झो पॉप्स, पर शायदि मुंहिंजी सोच ग़लति हुई। ॾिठे ऐं तव्हां ॿियनि वांगुरु नंढी सोच वारा आहियो। हाणे ॾिस ॾिस छा थो ॻाल्हाए पियो। अमित ख़बर पवई थी छा थो ॻाल्हाए पप्पा सां? माफ़ी वठेसि। माफ़ी? माय फुट। पॉप्स अॼु तव्हांजो ही नालायक पुट तव्हांखे चैलेंज थो करे त जेतिरी दौलत तव्हां जेतिरा साल महिनत करे कमाई न उन खां वधीक पैसा मां कमाईंदुसि ऐं ओतिरनि ई महीननि में। जे ईअं आहे न त सभ खां वधीक ख़ुशी मूंखे थींदी, पर तूं हाणे हिकु कन खोले ॻाल्हि ॿुध। मां तोखे जेका जीअण जी आज़ादी ॾिनी आहे न उहा अॼु हिन वक़्त खां हिन मिंट खां ख़तम। आज़ादी पॉप्स आज़ादी? अरे अॼु खां त मां आज़ाद थी वियुसि। हाणे खां मां पंहिंजी ज़िंदगीअ जो मालिक पाण आहियां। बाय, गुड बाय।